सिंध धरती केतिरनि पीरनि फ़क़ीरनि ओलियाइनि ऐं बुज़ुर्गनि जी धरती रही आहे। अॼु पाण हलूं पिया पीर पिथोरो साहब जिन जे मेले ते। सातम शुक्ल पक्ष सुहागण मुर्गश निहारी सोमवार 15 संबत की 56 बरसियो लियो पीर पिथोरे अवतार। माडण घर मंडप माड्यो बाजा सेवन थाल अधर्म तू भी अंत भयो हुई साहेब लीजियो सार। वेनती संतन की सुन के परगट्या प्रभु आप संसार। भणी बारट भागो दान हुओ जग में जय जयकार। अर्थात पीर पिथोरे साहब जो जन्म विक्रमी संबत 1456 ईस्वी वार सोमवार तिथ सतूं सन 1399 ईस्वी में थियो। संदसि पीउ जो नालो माडण ऐं माउ जो नालो सोनल बाई हुया। पिथोरे साहब जी दरगाह शरीफ़ ज़िलो अमरकोट तालुको पिथोरो सिंध में वाक़ आहे, जिथे हर साल 2 वॾा मेला लॻंदा आहिनि, हिकिड़ो कती ऐं ॿियो चेट जे महीने में मेलो लॻंदो आहे, जिते पूरी सिंध मां अक़ीदतमंद जेके से ईंदा आहिनि। फाइनली असीं जेको पहुतऊं, असां गाड़ी ते पार्क कई सॼो एरिया सॼो मैदान जेको आहे पार्किंग एरिया है। हिते जेको गाॾियूं अञा अचनि पियूं, शाम थी आहे, अञा जेको राति ताईं जेको गाॾियूं ईंदियूं सिलसिलो इहो जारी रहंदो। साम्हूं दरगाह नज़र अचे पई। असीं मिठी टू पिथोरो तक़रीबन 110 किलोमीटर सफ़र करी शाम जो 6 बजे पहुतासीं। मेन गेट ते पुलिस जी वॾी नफ़री मौजूदु हुई, जिते चेकिंग थी रही। असां चेकिंग कराई, उन खां पोइ अंदरि एंटर थियासीं। तव्हांखे दरगाह जी अंदरी साइड जो दीदार न पियो कराई सघां, छो जो कैमरा अलाउड न आहे। मूंखे हिते प्रिया कुमारी जेको 2.5 सालनि खां गायब आहे, उनजा जेके से बैनर नज़र आया। दिली ख़्वाहिश इहा हुई त ॿिया बि जेके से बैनर हिते हुजनि हा त बहितर हो। बहरहाल असां ज़ियारत करण खां पोइ सिधो रुख कयोसीं पेट पूॼा जो, यानी भंडारो। त हिते जेको सो फ्री में जेके बि पांधीड़ा ईंदा आहिनि, हिते जेके ज़ियारत ईंदा आहिनि, उन्हनि खे जेको सो खाधो खारायो वेंदो आहे। हिते जेको ई लाल टुवालनि या रुमालनि सां जेके वेढ़ियल मथो वेढ़ियल जेके माण्हू तव्हांखे नज़र अची रहिया आहिनि, इहे सभु शेवाधारी आहिनि या कमकार वारा आहिनि, जेके माण्हुनि खे जेको सो मानी खाराए रहिया आहिनि ऐं पंहिंजो कमु करी रहिया आहिनि। इहा हिननि जी शेवा या हिननि जी श्रद्धा चई सघूं था पीर पिथोरे साहब ॾांहुं, जेको पांधीड़नि या जेके सफ़र ते आया आहिनि उन्हनि सभिनी खे मानी पिया खाराइनि।
ही जेको तव्हांखे स्टेज नज़र अचे पियो, हिते तक़रीबन 10-11 बजे जेको सो भॼन स्टार्ट थींदा ऐं पूरी सिंध मां जेके बि रागी आहिनि या भगत आहिनि उहे हिते अची भॼन ॻाईंदा ऐं सत्संग प्रोग्राम थींदो। हिते 3-4 दान पेतियूं नज़र ईंदियूं। हिते जेको सो ॾाढा जेके शेवादारी आहिनि या जेके ज़ियारत ते अचनि था उहे हिते चंदो ॾींदा। माण्हुनि जे अचण वञण जो सिलसिलो तक़रीबन पूरी राति हलंदो रहंदो आहे। माण्हू ज़ियारत ते अचनि था वञनि था, सॼी राति इहो सिलसिलो जेको सो जारी हूंदो आहे। फाइनली पाण हाणे हलूं पिया मार्केट जी तरफ़। ख़रीद त कुझु कोन कंदासीं, बहरहाल अचो ॾिसूं था छा छा आहे मार्केट में। हिते तव्हांखे मिठाइयूं, ॿारनि जा रांदीका ऐं मतिलबु वॾी मार्केट तव्हांखे नज़र अचे थी। हिते हर शइ तक़रीबन जेको सो मौजूदु हूंदी आहे। पोइ रांदीकनि खां वठी फ़ोटोग्राफी ताईं मतिलबु मिठाई, खाइण पीअण जो सामान, हर शइ। मेहरान वाटर 50 रुपया, स्टिंग रेगुलर 100 रुपया बोतल। जी ख़रीदारी इहो पाक किताब हुयो ऐं मां इहो वरितोसीं। पूरी मार्केट जा 5 चकर ॾिना। ऐं हीअ गेम जेको तव्हां ॾिसो पिया, हीअ बचपन खां जेको सम्झो वॾो क्रेज़ हूंदो हुयो। पीर पिथोरो साहब 58 साल धरती ते रही। विक्रमी संवत 1514 1457 ईस्वी धारे परलोक पधारिया। पूरो मेलो 5 चकर घुमण खां पोइ फाइनली असीं हाणे वापसि पिया वञूं। रात जा तक़रीबन 1:30 थिया आहिनि ऐं असां हाणे वापसि जो पंधि वापसी पुॼणो। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। लव यू।